असां वटि राजा रफ़ीक मौजूदु आहे जेको असांजो सीनियर मेंबर बि आहे ऐं पाण हिकु समाज सुधार शख़्सियत आहे। असांखे चवंदासीं स्टेज साईं अलीगढ़ ते असांखां वधीक हुते वेठल शख़्सियत जिन साईं जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी आहे ऐं असां त उनजी लाइफ बनायूं। इहो ॿुधाईंदो आहे त साईं अलीगढ़ साईं नूरमल सूमरो मुंहिंजा उस्ताद आहिनि पायलट हाई स्कूल में 1985 सां। साईं अलीगढ़ साइंस पढ़ाईंदो हो। साईं नूरमल सूमरो करे असांखे माना वोटवर्क जो माना जेको क्लास हूंदो हो जेको हाणे कई आहे क्लास हुते हूंदा। तो साईं अलीगढ़ साईं जीअं असांजे ताबिश बुखारी चयो त तव्हां हिन बोर्ड ते अरबी संगत जे बोर्ड ते पढ़ंदो त शुरूआती नालो साईं जो आहे ऐं उन ॾींहं खां वठी जेसीं ताईं दम हुयो साईं अरबी संगत सां वाबस्ता हुया ऐं पंहिंजी अदबी संगत में कयल पोरियो सहाफ़त समाजियात जे हवाले सां ऐं प्लस में ज़ाती ज़िंदगी में बि साईं इलाही ॾुख ॾिठा। ख़ासि तौर ते ज़मीनारो जॾहिं मामिलो हुयो साईं जॾहिं हिते कैंप हुई बुख हड़ताली कैंप ते उन वक़्तु बि साईं जीअं माना फ़क़ीर चई वियो त जहिड़े क़दुरु कोन्हे ऐं हिते वाक़ई बि ईअं आहे कॾहिं कॾहिं माण्हूअ जूं हिते अदब वारी महफ़िलूं आहिनि पर उते बेअदबी घणी थींदी आहे ऐं बेअदबी जो सबबु इहो आहे त असीं कंहिंखे घटि कंहिंखे वधि ऊच नीच वारी जेका आहे नज़र सां ॾिसंदा ऐं हालांकि उहो थियणु न खपे। थियणु ईअं खपे भई त हीअ अदब जी महफ़िल आहे अदब जो क्लास आहे त असां हितां अदब जो क्लास जे हिसाब सां वेही करे ॾिसी करे उन मां अदब पिरायूं नंढ वॾाईअ जो माना सबक़ु पिरायूं वेही। पर हीअ शयूं बिल्कुलु मां फ़क़ीर मोहम्मद जी ॻाल्हि जी तारीफ़ कंदुसि रही त हिते इहे शयूं वो ॼाण ई थियनि थियूं या हाणे ॼाण ई थियनि थियूं या माना नंढ वॾाईअ में थियनि थियूं वेही हुजत में थियनि थियूं पर थियनि ज़रूरु उहे न थियणु खपनि वेही कंहिं बि हवाले सां। ऐं ॿियो त हिते ख़ासि तौर ते जज़्बात घणी हूंदी आहे। जेकॾहिं को दोस्त इस्लाही तौर ते कंहिंखे को जुमिलो चवे त सही उनखे बि टोके जे अंदाज़ में सम्झो वेंदो आहे। हालांकि उहा न सम्झणु घुरिजे छो त कॾहिं कॾहिं इंसानु आहे को ग़लति जुमिलो वेही माना लिखे या करे वेही पर उन खां बहितर आहे त जेकॾहिं को इस्लाह करे त उनखे ॿुधेसि ज़रूरु हू पंहिंजे इज़हार करे थो त हिन शइ में हीउ जुमिलो माना अचणु घुरिजे उन में को एब कोन्हे। पर हिते कॾहिं कॾहिं जेकॾहिं को वॾो दोस्त आहे अदब जो नालो वॾो आहे त पोइ उनखे जेकॾहिं नंढो माण्हू माना ॿुधाए त उनजी माना बेअदबी माना सम्झी वेंदो आहे त मूंखां वरी तूं मथे ई चओ उहो न हुअणु घुरिजे। साईं अलीगढ़ सूमरो बिल्कुलु हिकिड़ी नाले वारी शख़्सियत कालम निगार सहाफ़त पंहिंजे हयाती जे हवाले सां जेको छाड़ को टेन्यूर हुयो त शकील आख़ूंद असां गॾु हिते इंतज़ार हिकिड़ो माना कयो थी वई हूअं त बि हिननि माना मेड़ाकनि में त रोज़ बि माना साईं सां मुलाक़ातूं दस्तूरी गॾिजाणी 15 रोज़ा गॾिजाणियूं कारोबारी कमेटी जूं गॾिजाणियूं इलेक्शन जा सिलसिला पर ख़ासि तौर ते जेको माना शकील आख़ूंद सभई यादूं साईं माना उहे माना त कहिड़े नमूने सां जीअं हिन माना छांव में महिल वेठा हूं जंहिं आस्थाने ते महिल वेठा हूं उहो साईं जे महिनतुनि जो नतीजो आहे जंहिंजे करे असीं हिते वेठा आहियूं तव्हां सभिनी